छा मसलो थियो अभी? मसलो इहो आहे त मुंहिंजी छोकिरी जी शादी थी साल पहिरियां शादी थी। मुंहिंजी छोकिरी खे मारे कुटे 10 महीना थिया शादी खे घर मां कढे छॾी। मुनवार हाजी सभु शामिल आहिनि, आबिद साहू आलरी सभु शामिल आहिनि। इन्हनि मुंहिंजी छोकिरी खे मारे कुटे ऐं ईंदी हुई पंहिंजी छोकिरी खे ॾिसण। मूंखे बि हिकिड़ो दफ़ा मारे कुटे सभिनी थाणे वारनि खे ख़बर आहे। अहिड़ी मूंखे मार ॾिनई, मूंखे गीले उतां घर में कढी छॾियईं, मुंहिंजी छोकिरी खे पूरे छॾियईं घर में क़ैद करे। उन्हनि जे बावजूदि छोकिरी मुंहिंजी वापसि वई हिननि जे घर। कोई बि मुंहिंजी छोकिरी ख़ुशि हुई त मुंहिंजी छोकिरी खे रहणु कोन ॾिनो आबिद। घर मां कढे छॾी, मुनवार कुटे मारे मुंहिंजी छोकिरी खे पाड़ियल कपिड़नि में मोकिले छॾी। मुंहिंजे घर में मींहुं वसते में छोकिरी रोईंदी आई मुंहिंजे घर। तॾहिं मुंहिंजी छोकिरी वञी कोर्ट में पंहिंजी तलाक वरिती था। तॾहिं कोर्ट में फ़ैसिलो थियो त तलाक ॾेई वई। मुंहिंजी छोकिरी जी सामान हिनजो वापसि कयो वञे। ऐं वयुसि SP वटि। SP बि चयो सामान मुंहिंजो वापसि तोखे मिली वेंदो। मुंहिंजो 4 लाख जो ॾाज आहे। छोकिरी जो उहो सामान नथा वापसि ॾियनि। महिरबानी करे कीअं बि करे मुंहिंजी छोकिरी जो सामान मूंखे वापसि खपे हाणे। हाणे मुनवार मूंखे धमकी बि ॾे किथे बि तूं वञे तोखे मारे छॾींदासीं, घर में मारे ॾींदासीं तोखे तुंहिंजे ॿारनि खे।